ऐं दीन जे अंदर हज़रत उस्मान जी जेका क़ुर्बानी आहे, जंहिंजे माल सां ख़ुदा दीन खे नुसरत ऐं मदद बख़्शी आहे। हिकु दफ़ा जंगे तबूक आहे, जंगे तबूक जेका आहे तक़रीबन 2.5 लख ईसाई ऐं रूमी हुया, उन्हनि सां मुक़ाबिलो हुयो मुसलमाननि जा। मुसलमाननि जी तादाद केतिरी आहे? फ़क़ति 30,000 माण्हू। होॾां 2.5 लख माण्हू, जंहिं वटि जंगी साज़ो सामान बि हर शइ क़िस्म जो आहे, खाइण पीअण जे लाइ बि हर शइ आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंग जे लाइ तयारु थियनि था, सहाबा किराम खे घुराए करे मस्जिद नबवी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो, आए को मुसलमान जेको ज़ाहिरा 30,000 माण्हू आहिनि, उन्हनि जे सुबुह ऐं मंझंदि ऐं शाम जे खाधे जो मसइलो आहे, उन्हनि जे इंतिज़ाम जो मसइलो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो। को सहाबी कहिड़ो ऐलान करे थो पियो, को सहाबी कहिड़ो ऐलान करे थो पियो। सहाबा वीचारा मिस्किन ऐं ग़रीब हुया। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ऐलान फरमायो, हज़रत उस्मान उथी वेठो, चई अल्लाह जा रसूल 200 ॾाचियूं अल्लाह जे रस्ते में सामान सां भरियल अता फरमाइनि। रिवायतुनि जे अंदरि अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। हज़रत उस्मान फरमाइनि था, मां वरी वेठुमि, वरी मोहम्मद मुस्तफ़ा ऐलान कयो, मूंखां सबुर कंहिं क़िस्म जो न थियो। हज़रत उस्मान वरी उथी बीठो, अल्लाह जे रसूल 300 ॾाचियूं ॿियूं बि अल्लाह जे रस्ते में ॾिनमि, सामान सां भरियल, अल्लाह ताला क़बूल फरमाए। अल्लाह जे रसूल हज़रत उस्मान खे दुआ ॾिनी, हज़रत उस्मान वेही रहियो। उनखां बाद में वरी जॾहिं नबी ऐलान कयो, हज़रत उस्मान बि वरी ऐलान फरमायो आहे, वरी नबी साईं ऐलान कयो आहे। हज़रत उस्मान वरी बि उथी करे ऐलान कयो आहे। इन जंगे तबूक जे अंदरि हज़रत उस्मान 905 ॾाचियूं सामान सां भरियल ॾिनियूं। ऐं उनखां बाद में घर ॾे विया, 1000 अशरफियूं खणी आया। उहे अशरफियूं अल्लाह जे रसूल जे आॾो जॾहिं आयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उस्मान अॼु तो एॾी दीन जी ख़िदमत कई आहे, इन खां बाद में जेकॾहिं का ग़लती बि तोखां थी वञे, अल्लाह तुंहिंजी ग़लती खे वरी बि अमल जे अंदरि लिखी करे फरमाए छॾे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त हज़रत उस्मान हुआ, हीअ जंगे तबूक हुआ आहे, जंहिंमें अल्लाह जे रसूल ऐलान फरमायो जिहाद जो। हिकिड़ी औरत आहे, सहाबियात आहे, उहो रसो कारो खणी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो अची करे पेश कई। अल्लाह जे रसूल फरमायो, भेण इहे छा खणी आई आहे? चई अल्लाह जे रसूल, अवां जिहाद जो ऐलान कयो आहे, मुंहिंजो पुटु बि जिहाद जे अंदरि शहीद थी वियो, मुंहिंजो मुड़ुसु बि जिहाद जे अंदरि शहीद थियो आहे, घर में ॿियो को माण्हू मौजूदु कंहिं क़िस्म जो न आहे, माली वुसत बि न आहे। सॼी राति सोचियमि त हुज़ूर जे ऐलान जे लाइ क़ुर्बानी कहिड़े क़िस्म जी ॾियणी आहे। पोइ पंहिंजा वार कटिया, उन्हनि पंहिंजनि वारनि खे वटे करे रसो ठाहियो आहे। ए हुज़ूर, हीउ रसो तव्हांजे आॾो आहे, कंहिं मुजाहिद खे ॾिजो बिस्तरो विछाए, जीअं क़यामत जे ॾियारे चई सघां त रब औलाद कोन हुई, मुड़ुसु कोन हुयो, माल कोन हुयो, हे जेके वार जिस्म जा ॾिनई, इनखे कटे करे मां तुंहिंजे रसे जे अंदरि ज़रूर बज़रूर मोकिलियो। ही उहा जंगे तबूक आहे जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो आहे। हेॾां हिकिड़ी सहाबियत आहे, 7 ॾियारनि जो नंढड़ो मासूम ॿार आहे, या किन रिवायतुनि में चए थो 3 महीननि जो नंढड़ो मासूम ॿार आहे। थञ वारो नंढड़ो मासूम ॿार खणी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेश थी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, भेण हिन मासूम ॿार खे छा कंदासीं? चई अल्लाह जे रसूल, तव्हां ऐलान कयो आहे, मुंहिंजो इन हिकिड़े मासूम खां अलावा ॿियो कोई बि न आहे। कुझु ॼाण जो मासूम ॿार आहे, मां पाण वञी कोन थी सघां, औरत आहियां, हीउ मासूम ॿार अव्हां जे हवाले कयो आहे। जंहिं साहिबी वटि ढाल न हुजे, मुंहिंजो मासूम ॿार अॻिते करे उहो तीर जॾहिं अची करे हुनखे लॻंदो, क़यामत जे ॾियारे मां रब साईं खे चवंदुमि, अल्लाह मूं वटि कोई नौजवान न हुयो जंहिंखे जिहाद में मोकिले सघां, पंहिंजो थञ पीआ को ॿार जिहाद जे अंदरि मोकिलियो आहे, सिर्फ़ु तुंहिंजे हुकुम जे मथां। ए हुज़ूर, तुंहिंजो ऐलान हुजे, असां थञ पीआ के ॿार पंहिंजे घर जे अंदरि विहारियूं, इहा असांजी गैरत कंहिं क़िस्म जी बर्दाश्त न कंदी। हुज़ूर उन न्याणी खे दुआ ॾिनी, अल्लाह से अव्हां जे जज़्बे खे सलामत रखे। अव्हां घरनि जे अंदरि वेही करे हिननि मुजाहिदनि जे लाइ दुआ कयो, अल्लाह साईं इस्लाम खे ज़रूर बज़रूर फतह नसीब फरमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हीअ उहा जंगे तबूक आहे जंहिं जंगे तबूक जे अंदरि हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर साईं माल खणी आयो। आई ॻाल्हि समझ में? हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि माल खणी आयो, हज़रत उमर बि माल खणी आयो। हाणे हज़रत उमर जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि आहे, अॼु मुंहिंजो माल घणो आहे, अॼु मां अबू बकर सिद्दीक़ खां गोए खणी वेंदो। अॼु अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे माल जो मुक़ाबिलो कंहिं क़िस्म जो न करे सघंदो। पोइ जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पेश थिया, अल्लाह जे रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां पुछा कई, अबू बकर ॾे हाल अहवाल, अल्लाह जे रस्ते में छा खणी आयो आहे? चई साईं, घर जे अंदरि ॿुहारी ॾेई करे सुई धागे जी शइ जेका हुई, उहे सभु जो सभु शयूं अल्लाह जे रस्ते में खणी आयो आहे।
चई पोइते छा छॾियो आहे चई हिकु अल्लाह जो नालो ॿियो अल्लाह जे रसूल जो नालो घर इन्हनि नाले जे हवाले करियो आहे बाक़ी का बि शइ पंहिंजे घर जे अंदरि न छॾियो आहे। हज़रत उमर साईं खां पुछा कयो उमर तूं छा खणी आयो आहे चई साईं अधु माल खणी आयो आहे अधु माल घर वारनि जे लाइ बचाए आयो आहे। तॾहिं हज़रत उमर खे धक लॻो त ए उमर अबू बकर जो मुक़ाबिलो हिन दुनिया जे अंदरि तूं कंहिं बि क़िस्म जो न करे सघंदे हुन हर शइ मोहम्मद मुस्तफ़ा ते क़ुर्बान कई आहे। तॾहिं मुंहिंजे हुज़ूर फरमायो पूरी दुनिया जे मथां मां मोहम्मद जा एहसान आहिनि पर हिन इस्लाम जे मथां अबू बकर जा एहसान आहिनि इन जो बदिलो आख़िरत में ख़ुदा पंहिंजो पाण अता फरमाए। गाल समझ में आई हले ये जंगे तबूक हुई हज़रत उस्मान इस्लाम जी उहा ख़िदमत कई आहे। हज़रत उस्मान वो बाहया बावफ़ा ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी आहे जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी हज़रत अबू बकर जी ख़िलाफ़त आहे। हज़रत अबू बकर छा दौरे ख़िलाफ़त ते वेठो आहे शाम जो वक़्तु आहे जुमे जी निमाज़ जो टाइम आहे हाणे अल्लाह जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ निमाज़ ते आहिनि तॾहिं हिकिड़ो साहबी उथी बीठो ए ख़लीफ़ा अव्वल अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हाणे हालत इहा आहे खाइण जे लाइ माण्हुनि वटि कुझु बि कंहिं क़िस्म जो न आहे माण्हू इलाही परेशान आहिनि ॾुकर वारो मामिलो अची वियो आहे रब खां दुआ घुरो त अल्लाह ताला आसानी फरमाए। हज़रत अबू बकर दुआ घुरी आहे शाम जे वक़्त जे अंदरि असर जी निमाज़ खां पोइ मुल्क शाम जे बॉर्डर जी तरफ़ ॾिसंदा त कुझु ॾाचियूं अचनि थियूं पियूं उन्हनि जो गुर्दो गुबार ऐं मिटी वग़ैरह उथे थी पई कंहिं माण्हू अची करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ॿुधायो साईं को हिकिड़ो मासलो आहे या हेॾो हिकिड़ो लश्कर अचे थो पियो हिन पासे खां जेको अची करे हिते पहुचे थो। जॾहिं मदीने जे क़रीब पहुतो आहे कंहिं माण्हू वञी जाचूसी करे मालूमात कई आहे त हिननि में छा आहे ॾिठूं त अलाए केतिरा सौ ॾाचियूं आहिनि जेके सामान खां भरियल आहिनि उहे कंहिंजो सामान आहे मदीने जा जेके वापारी हुआ उन्हनि इहा मालूमात वरिती त सामान कंहिंजो आहे उन्हनि खे ख़बर पई त इहो उस्मान बिन अफ़ान जो सामान आहे। आई ॻाल्हि सम्झ में सब जो सब जेके वापारी आहे शाम जो इशा जी निमाज़ खां पोइ हज़रत उस्मान खे ॻोल्हनि पिया हज़रत उस्मान जे घर वञी करे पहुता हज़रत उस्मान ॿाहिरि निकितो चईं हाल अहवाल छा मसइलो आहे चई साईं जेको सामान तव्हां मुल्क शाम जे खां घुरायो आहे असां उहो ख़रीद करण जे लाइ तयारु आहियूं। चई ठीकु आहे दादा नफ़ो केतिरो ॾींदो चई हिकिड़े मण जे मथां 40 दिरहमनि जो जेकॾहिं हिकिड़ो मण आहे त 2 दिरहम तव्हांखे नफ़ो ॾींदासीं। सोणे उस्मान चयनि त ॿियो वापारी इन खां वधीक रक़म ॾिए थो पियो चई साईं असां तोखे 4 दिरहम ॾियूं था पिया चई अञा हिकिड़ो वापारी आहे जेको इन खां वधीक नफ़ो ॾिए थो पियो चई साईं असां हिकिड़े मण ते 40 दिरहमनि ते तोखे 6 दिरहम ॾींदासीं चई अञा वापारी वधीक ॾिए थो चई 8 दिरहम ॾींदासीं चई अञा वापारी वधीक ॾिए थो चई 10 दिरहम ॾींदासीं तॾहिं बि हज़रत उस्मान जुन ॿियो अञा वापारी तव्हां खां वधीक ॾिए थो। तॾहिं मदीने जा जेके वापारी हुआ उन्हनि जो वापारी त असां आहियूं तिजारत करण वारा त सभु गॾु आहियूं इहो नओं वापारी केरु आहे जेको एॾो वॾो नफ़ो ॾेई करे हज़रत उस्मान खां माल ख़रीद करे थो पियो। तॾहिं सभु जो सभु परेशान थी विया चई अलाए कहिड़ो ताजिर आहे हज़रत उस्मान खे चऊं साईं ॾियो हाल अहवाल इहो ताजिर कहिड़ो आहे जेको एतिरी वॾी रक़म ॾेई करे तव्हां खां माल ख़रीद करे थो। चई मदीने जा वापारी हो गवाह रहिजो हीउ माल मां दुनिया जे हुसूल जे लाइ जमा कोन कयो आहे मां रब खे राज़ी करण जे लाइ मदीने जे मज़लूम ग़रीब मुसलमाननि जे लाइ घुरायो आहे। मुंहिंजो रब उहो ख़रीदार आहे जो हिकिड़े रुपए जे बदिले में 10 रुपया दुनिया जे अंदरि अता फरमाए थो पियो ऐं 70 रुपया आख़िरत जे अंदरि अता फरमाए थो पियो। मन जा बिल हसनते फलहू अशरु अमसालिया हिकिड़े रुपए जे बदिले में 10 रुपया दुनिया में मूंखे मिलिया आहिनि ऐं 70 रुपया आख़िरत में मिलंदा। अल बिदाया व निहाया तारीख़ जो किताब आहे हज़रत उस्मान सॼी राति या ख़ैरात पई मदीने जे मज़लूम ऐं ग़रीब मुसलमाननि जे अंदरि कई। हज़रत हसन हज़रत अली जो पुटु आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमाईंदा राति जो मां ख़्वाब में ॾिठुमि मुंहिंजो नानो आहे जेको ॾाची जे मथां चढ़ियल आहे साई चादर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पातल आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया पर इंतहाई तकड़ जे अंदरि हुया ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराइनि पिया। तॾहिं हज़रत हसन रड़ करे चयो नाना ख़ैर त आहे भला अॼु तव्हां मुस्कुरायो बि था तव्हांजो चहिरो 24 जे चंड वांगुरु चमके थो पियो ऐं तकड़ बि आहे। तॾहिं हुज़ूर मुस्कुराए करे फरमायो ओ हसन तोखे ख़बर न आहे जेका मज़लूम मदीने जे हज़रत उस्मान बिन अफ़ान जेका ख़ैरात कई आहे रब उन जी ख़ैरात खे क़बूल कयो आहे। अॼु फिलाणे आसमान ते हिकिड़ी हूर सां हज़रत उस्मान जो रब निकाह विझी रहियो आहे मां मोहम्मद मुस्तफ़ा उन महफ़िल उरूसी जी शिरकत जे लाइ वञी रहियो आहियां। ॻाल्हि सम्झ में आई की न इहो हज़रत उस्मान हुयो जंहिं हिन दीन इस्लाम जी ख़िदमत कई आहे। अॼु असांखे साहब इकराम जो क़दुरु ई न आहे।
अॼु असांखे साहबे इकराम जी यादि ई न आहे त रसूल जा जेके साहबी हुया उन्हनि हिन दीन जे लाइ, हिन इस्लाम जे लाइ, हिन क़ुरान जे लाइ, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे लाइ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले जे लाइ, दीन जी बका जे लाइ जेका क़ुर्बानी ॾई आहे, अॼु असां मुस्लमाननि खे उहा क़ुर्बानी यादि कंहिं क़िस्म जी न आहे।